मौलाना फजल रहमान, अल्लामा साजिद नकवी ऐं हाफिज़ नईमुर रहमान सां अहम मामलन ते मुलाकातूं कयूं आहिनि। ज़रियनि मूजिब मौलाना फजल रहमान अल्लामा साजिद नकवी सां तरलाई साने अमन अमान ऐं तासी कानून साज़ी ते सलाह मशवरा कया। हाफिज़ नईमुर रहमान ऐं मौलाना फजल रहमान सियासी मामलन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल पिणु कई। ज़रियनि मूजिब मज़हबी ऐं सियासी धुरियुनि खे घरेलू तशद्दुद बिल, नंढी उमिरि में शादी ते कानून साज़ी ऐं अमन बोर्ड ते ख़दशा आहिनि। ज़रियनि मूजिब मुलाक़ातनि दौरान वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज, तहरीकनि समेत ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा कया विया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया मौलाना फजल रहमान, अल्लामा साजिद नकवी ऐं हाफिज़ नईमुर रहमान सां अहम मामलनि ते मुलाक़ातूं कयूं आहिनि। ज़रियनि मूजिब मौलाना फजल रहमान अल्लामा साजिद नकवी सां तरलाई साने अमन अमान ऐं तासी कानून साज़ी ते सलाह मशवरा कया। हाफिज़ नईमुर रहमान ऐं मौलाना फजल रहमान सियासी मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल पिणु कई आहे। ज़रियनि मूजिब मज़हबी ऐं सियासी धुरियुनि खे घरेलू तशद्दुद बिल, नंढी उमिरि में शादीअ ते कानून साज़ी ऐं अमन बोर्ड ते ख़दशा आहिनि। ज़रियनि मूजिब मुलाक़ातनि दौरान वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज, तहरीकनि समेत ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा कया विया।